खिपरो में समाजी सियासी अॻवाननि ऐं शहरियुनि पारां खिपरो ऐं खाई थाणे जी हदनि में वधंदड़ बदमनी जे करे पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। समाजी अॻवान इक़बाल राजड़, एजाज समेजो, यूनिस हिंगोरो, पीपी शहीद भुट्टो जे अॻवान मोहम्मद सिद्दीक़ समेजो समेत शहरियुनि शहीद चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खिपरो ऐं खाई थाणे जी हदनि में बदमनी जो आज़ार वधी वियो आहे। चोरियूं फुरूं क़तल रोज़ जो मामूल बणियल आहे। माण्हू शाम खां पोइ घरां ॿाहिरि नथा निकिरी सघनि। हुन वधीक चयो त ख़ौफ़ हिरास पकड़जण करे माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। पुलिस सियासी मुदाख़लत सबबि ॾोहारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण खां क़ासिर बणियल आहे। पुलिस पाण ॾोहारियुनि खे तहफ़ुज़ ॾेई रही आहे। उन्हनि चयो त जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल ते जल्द कंट्रोल न कयो वियो त वॾी ख़ूनारेज़ी थियण जो ख़दशो आहे। मुज़ाहिरीन SSP सांगड़, IG सिंध समेत कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो त वधंदड़ बदमनी ते कंट्रोल करे अवाम में पखिड़ियल बेचैनी खे ख़तमु कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।